ई गत गवासन जो समुंड सूझियाऊं पेही मंझि पातार जे माणक मेड़ियाऊं आणे ॾिनाऊं हीरा लाल हथनि सी सिंध जा स्कॉलर अदीब शाइर असांजे हिन क़ौमी कॉन्फ्रेंस जे काज में सिंधी लैंग्वेज अथॉरिटीअ जे सॾ ते मुमताज़ मिर्ज़ा ऑडिटोरियम हैदराबाद में असीं सभु गॾु थिया आहियूं। हीअ क़ौमी कॉन्फ्रेंस आहे जंहिंमें मादरी ॿोलियुनि जी अहमियत ऐं हैसियत जे बारे में असांजे सॼी पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ सूबनि जा स्कॉलर सीनियर जूनियर हिन तक़रीब में शरीक आहिनि ऐं असांजे हिन कॉन्फ्रेंस जे ख़ासि लुब लुबाब आहे त मां ॿोलीअ जो फ़रोग़ पाकिस्तान में मां ॿोलियुनि जे फ़रोग़ जे हवाले सां असांजे स्कॉलर्स खे पंहिंजनि ख़्यालनि जो इज़हार करिणो आहे जिन खे असीं दिलि जे गहराइनि सां हिन महफ़िल में ख़ुशामदीद चऊं था। कंवल पाड़ू पाताल में भौर भिरे आकाश ॿिन्ही संदी ॻाल्हिड़ी राज़िकांदी रास तंहिंशक खे शाबास जे मोहब्बती मेड़िया असांजो डॉक्टर मोहम्मद अली मांझी साहब हिन इदारे जो सरबराह आहे ऐं उन सां गॾु सेक्रेटरी जी हैसियत में मोहतरमा शबनम गुल साहिबा ऐं हिन तक़रीब में असांजी सॼी सिंध जा अदीब शाइर दानिश्वर सहाफ़ी शरीक आहिनि ऐं असीं ॻाल्हि कंदासीं उन मादरी ॿोलियुनि जी उन माउ ॿोलियुनि जी जेका जेसिताईं ज़िंदा आहे ऐं माउ जेसिताईं हयात आहे। असांजे हिन पाकिस्तान जे ख़िते में ॻाल्हाई वेंदड़ सभु ॿोलियूं ज़िंदा ऐं ताबिंदा आहिनि। असांजे ॿोलियुनि जी मोहबतुनि जो फ़रोग़ जारी आहे। असीं अव्हांखे ख़ुशामदीद चऊं था। जे तो बैत भायां से आयतूं आहीन नेओ मन लाइन परियां संदे पार ॾे तिलावते कलामे पाक ऐं पढ़ण जी सादत हासिल कंदा सिंधी अदबी बोर्ड सां वाबस्ता हाफ़िज़ अहमदीन इंदड़ साहब। तिलावते कलामे पाक। أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم الرحمن علم القرآن خلق الإنسان علمه البيان الشمس والقمر بحسبان والنجم والشجر يسجدان والسماء رفعها ووضع الميزان ألا تطغوا في الميزان وأقيموا الوزن بالقسط ولا تخسروا الميزان والأرض وضعها للأنام فيها فاكهة والنخل ذات الأكمام والحب ذو العصف والريحان فبأي آلاء ربكما تكذبان صدق الله العظيم। जज़ाकल्लाह। बिटाई सरकार पंहिंजे नातिया शेरनि में फरमाइनि था वैदहू ला शरीक लहू जां थो चई ईअं तां वञ मोहम्मद कारणी निरतो मुंहिंजा नीह तां तूं वञो कीअं नाई सिर ॿियनि खे फबे आई आलाए रबिकुमा तुकज़िबान। हर क़ौम खे जेका पंहिंजी ॿोली मिली इहा हिकिड़ी नेमत आहे ऐं असांजी हिन ॿोलीअ जी नेमत सरताज शुरा हज़रत शाह अब्दुल लतीफ़ जेको असांजे सिंधू सभीता जो सरवाण आहे ऐं सिंध जेका फ़क़ीर जी गोदड़ी न आहे उन वटि मोहन जे दड़े जी तहज़ीब आहे पंहिंजी ॿोलीअ जी पिक्टोरियल हिस्ट्रीअ गॾोगॾु असां वटि दरियाह सिंध आहे असां वटि रनी कोट आहे ऐं शेख अयाज़ आहे ऐं बिडाई असांजी ॿोलीअ जो न फ़क़ति वारिस आहे शहनशाह आहे। असीं पंहिंजी महफ़िल में शाह साईं जे रिसाले मां सोरठ मां वाई पेश करण जी सादत हासिल कराईंदासीं। ऐं गुज़ारिश कंदुसि असांजे माड़ीचा घराणे जो गायक
खान साहब ख़ैर मोहम्मद जो पोटो, अमीर अली जो फर्ज़ंद सदारंग अली अचे ऐं शाह साईं जे सुर सोरठ मां पंहिंजी वाई पेश करे। महले आयो मंगणो साज़ खणी सुरंदो, सिर जी सदा सुर में घूर हणी घुरंदो, मथेरीअ मलूक जे चारण न चुरंदो, ऐं जूनागढ़ झुरंदो पवंदी जहां झरोक में। ऐं गुज़ारिश कंदुसि त असांजे विच में नौजवान असांजो रागी आहे सदारंग अली। महले आयो मंगणो खां अलावा शाह साईं पंहिंजे सुर सोरठ में फरमायो आहे, सव सिरनि पाए जे तंद बराबरि तोरियां, उटल ओॾाहीं थिए जेॾां बीजल बुराए, सखणो हॾ आहे सिर में सिजण आहे की। गुलसन गोपांग शाह जो हिकिड़ो शेर आहे त हैरान हज़ारे थी वेंदा, मस्तान हज़ारे थी वेंदा, रुख़तान कजां परदे के परे नुक़सान हज़ारे थी वेंदा। बहरहाल ऐं सदारंग दोस्तनि खे गुज़ारिश कयां थो त असांजो हिते मौजूदु आहे ऐं सुर सोरठ कंपोज कयल बाबा जी धुन पेश थो कयां, सुर सोरठ। थोड़ा आवाज वेठल है। तंद कटारो कर तेई परचा पाण में ते जो चारण किया पर्द, शुक्रुल हम जो मथो घुरो ई मंगणा। समारे मा पानी सा निदा पद मारे मा पानी सा, तुई जीतन दत्तवा रवया, तुई जीतन दत्तवा रवया मन मोयो मंगना, मोयो मंगना मुमन, मोयो मंगना मोमन, मोयो मंगना तुई जीतन दत्तवार। दान दियई दोयरा, दान दियई दोयरा, दान दियई दोयरा, दिए दे जय पार होया, दिए दे जय पार होया, मन मोय मगना तुई जीतन दत्तवा। ने पादा ने पा पानी सारे निजा निजा पा गाम गाम गरे सा अतियों शाव लतीफ चवे लाडादार, लतीफ चवे पसा पिरियन पा रवो यार, पसा पिरी यन पारवो यार मोमन मोयो मगना
तन दतवा रवो यार मोमन मोयो मगनार तुई जिए तन दतवा आ आ आ साईं को गलती थी वञे तो माफ़ कजो मुझो आवाज़ वेठे रहे महिरबानी जाजक जूनागढ़ में कोताई आयो ते कामिल कढी कीनरो वेही वजायो सिर जी सदा सुर में घूर हणी घुरंदो चारण न चुरंदो मथेरी मलूक जे शासी जे सुर सोरठ जी मुख़्तलिफ़ हसीन दिलफरेब सिटूं अवां जे आरो सुर सोरठ में पेश थियूं ऐं हिन वक़्तु अवां सभिनी जी आजियां जी महल आहे हिन इदारो जंहिं ही पंहिंजे हिन 2021 जो ही पहिरियों शानदार क़ौमी कॉन्फ्रेंस जो ही सिटाव सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जो चेयरपर्सन मोहतरम साईं डॉक्टर मोहम्मद अली मांझी साहब तव्हां सभिनी खे ख़बर आहे त हिकिड़े प्रोफेसर स्कॉलर सिंध जे सकाफ़त खाते सां वाबस्तगी डॉक्टर नवीश ख़ान बलोच साहब इंस्टीट्यूट जी डायरेक्टरशिप ऐं हिन वक़्तु संदन महिनतुनि ऐं ख़िदमतुनि जो सॼो क्रेडिट असांजे हिन इदारे सां वाबस्ता आहे ऐं गुज़ारिश कंदुसि जनाब शौकत हुसैन शोरो साहब जिन अची चुका आहिनि ऐं सभिनी जी ताड़ियुनि में स्टेज ते ईंदा अॼु पूरे ॾींहं जो ही सभु प्रोग्राम आहे जंहिंमें असांजे सॼे मुल्क जे सभिनी ॿोलियुनि जा हाकारा लिंग्विस्ट अदीब शाइर दानिश्वर पंहिंजे पंहिंजे सेशन्स में ईंदा ऐं पंहिंजे ख़िताब कंदा तिरकुन जी रस्म आहे असांजी वादी महराण जो हसीन तोहफ़ो जेको परूहत खां वठी दौरे हाज़िर में शाह लतीफ़ जे ऐं असांजे ज़माने ताईं असीं पंहिंजे महिमाननि खे अजरकुन जा तोहफ़ा पेश कंदासीं डॉक्टर मोहम्मद अली मांझी साहब सदर महफ़िल मोहतरम साईं डॉक्टर सैयद जाफ़र अहमद साहब जिन खे अजरक जो तोहफ़ो पेश कंदा ज़ाहिद अली नवाज़ आरी सर असांजी मदद कंदा असीं पंहिंजे आयल महिमान जी आजियां ताड़ियुनि सां ज़रूरु करे सघूं था गुज़ारिश मांझी साहब जिन खे त जनाब डॉक्टर काज़ी ख़ादिम साहब जिन खे अजरक पाराईंदा लाहौर खां आयल असांजी मोज़िज़ महिमान डॉक्टर नबीला रहमान साहिबा खे मांझी साहब अजरक पाराईंदा उनखां पोइ डॉक्टर साईं मोहतरम साईं प्रोफेसर सलीम मेमन साहब जिन खे अजरक जो तोहफ़ो दरियाए सिंध जितां अब्बासीन जे नाले सां वहे थो उतां जी असांजी मोज़िज़ शख़्सियत डॉक्टर अब्बासीन यूसुफ ज़ई पेशावर खां आयल असांजो महिमान सिंधी अजरक जो तोहफ़ो गुज़ारिश मोहतरम साईं शौकत हुसैन शोरो साहब जिन खे त अजरक जो तोहफ़ो क़बूल कनि न्यास मोहर साईं गुज़ारिश त स्टेज ते हलिया अचो सर शौकत हुसैन शोरे साहब जिन खां पोइ जनाब इदरीस जतोई साहब जिन खे अजरक जो तोहफ़ो ऐं गुज़ारिश कंदुसि न्यास मोहर साईं खे त अजरक जो तोहफ़ो वठनि जनाब ताज जोयो साहब अजरक जो तोहफ़ो सिंधी लैंग्वेज अथॉरिटीअ जो अॻूणो सेक्रेटरी जनाब ताज जोयो साहब मांझी साहब जिन खां अजरक वठंदा ऐं गुज़ारिश कंदुसि निहायत एहतराम सां डॉक्टर सैयद जाफ़र अहमद साहब त असांजे हिन तक़रीब जे मेज़बान डॉक्टर मोहम्मद अली मांझी साहब जिन खे अजरक पाराईंदा मोहम्मद अली मांझी साहब जिन खे असांजे तरफ़ां अजरक आहे ऐं साईं सदारत डॉक्टर सईद जाफ़र अहमद साहब जिन पाराईंदा बेहद प्यारी भेण सेक्रेटरी सिंधी लैंग्वेज अथॉरिटी शबनम गुल साहिबा ऐं निहायत एहतराम सां हुजत कंदुसि डॉक्टर नबीला रहमान साहिबा सां त असांजी सेक्रेटरी शबनम साहिबा जिन खे अजरक पेश कनि निहायत एहतराम सां अर्ज़ डॉक्टर नबीला रहमान साहब खे मुझ दोस्तों असीं पंहिंजे मां थोराइतो आहियां पंहिंजे अली नवाज़ आरी सर साहब जो महिरबानी
अची जे हेकार मूसारी दे सुपरी त पेरे धरियां पिंबणियूं हंध विछायां वार साजन सभु जमार हूं त गोली थी त गुज़ारियां ऐं सभिनी मोज़स महिमान इनशा अल्लाह जीअं जीअं ॾींहुं थींदो असांजी तक़रीब शुरू थिए पई दोस्तनि खे ख़बर पवे पई ऐं हीअ आगाज़ आहे असांजी क़ौमी कॉन्फ्रेंस जो अवां सभिनी जी आजियां जे लाइ अवां सभिनी खे ॿुधायो त डॉक्टर मोहम्मद अली मांझी साहब असांजे निहायत मुख़्तसिर नंढड़े तारुफ़ जा मोहताज कोन्हनि हू पंहिंजी PhD डॉक्टरेट में इंतिहाई मुनफ़रिद मौज़ूअ ते हिन खां अॻु में लिखी चुका आहिनि संदन उहो किताबु डॉक्टरेट जो शाया थी चुको आहे जेको शाह इनायत शहीद ऐं उन जे हमअसर शाइरनि जी निस्बत सां आहे सिंधी लैंग्वेज अथॉरिटीअ सां वाबस्ता हुजण खां पहिरीं पाण डॉक्टर बलोच साहब जहिड़े ज़बरदस्त इदारे हेरिटेज इंस्टीट्यूट सां वाबस्ता डायरेक्टर उन खां पहिरीं पाण असांजे सिंधी सक़ाफ़त खाते में इंतिहाई अहम उहिदनि ते डायरेक्टर जनरल जी हैसियत में ख़िदमतूं सरअंजाम ॾींदा रहिया आहिनि मकली ऐं मांझी संदन शाइरी जो मुनफ़रिद मजमू आहे जंहिंजो मुआग इमदाद हुसैनी साहब उन्हनि खे सेलिब्रेट कयो आहे ऐं अवां सभिनी जी ताड़ियुनि में अवां सभिनी जी आजियां लाइ डॉक्टर मोहम्मद अली मांझी साहब। जनाब सैयद जाफ़र अहमद साहब, मोहतरम साईं शौकत हुसैन शोरो साहब, साईं प्रोफेसर डॉक्टर कादी खादम साहब, साईं ताज जोयो, न्याज़ पंवर, साईं असां मैडम गॾु आहे मैडम नबीला रहमान, हिते मोहतरमा सेक्रेटरी साहिबा शबनम गुल ऐं हिते जेके बि आलम अदीब हिते असांजा ॿाहिरां बि आया आहिनि जिन में असांजी डॉक्टर नसीम अख्तर आहे या साईं असां सां गॾु वेठा आहिनि साईं यूसुफ ज़ई साहब वेठा आहिनि, अबासीन यूसुफ साहब वेठा आहिनि। हिते हिन हाल में जेके बि मुख़्तलिफ़ हंधनि खां हिन ॾियारे ते असां वटि आया आहिनि तव्हां सभिनी खे लख भेरा भलीकार, तव्हांजी महिरबानी। तव्हां हिन मौक़े ते पहुता आहियो। कराचीअ खां असांजा दोस्त आया आहिनि, डॉक्टर शेर मोहराणी ऐं ॿिया, ऐं सिंध यूनिवर्सिटी जा प्रोफेसर साहिबान आहिनि। साईं असांजो प्रोफेसर डॉक्टर अनवर फ़कार हकड़ो साहब वेठो आहे, डीन आहिनि फैकल्टीअ जा, आर्ट्स फैकल्टीअ जा। साईं प्रोफेसर डॉक्टर फयाज़ लतीफ़ साहब वेठा आहिनि, साईं नवाब काका साहब वेठा आहिनि, साईं मोहतरम डॉक्टर ग़ुलाम अली अलाना साहब जी सॼी फैमिली असां सां गॾु आहे, या साईं डॉक्टर साईं नफ़ीस अहमद नाशाद आहिनि, साईं डॉक्टर दोदो महरी आहिनि, साईं जोहर बरोई आहे, या ॿिया जेके बि हिते मान वारा महिरबान आहिनि। तव्हांजी महिरबानी, तव्हांजा लख थोरा, तव्हांजा वॾा वड़ जो तव्हां आया। पर हीअ अॼोको ॾींहुं न फ़क़ति लैंग्वेज अथॉरिटी पर हीअ सॼी दुनिया जे सभिनी माण्हुनि जूं जेके मादरी ॿोलियूं आहिनि उन्हनि जो ॾींहुं आहे। ऐं हिन मौक़े ते मादरी ॿोलियुनि जे हिन मुबारक मौक़े ते सभिनी तव्हांखे लख भेरा मुबारक ॾियां थो। ऐं छाकाणि त हीअ ॾींहुं उनजी जदोजहद, उनजो पस मंज़र न फ़क़ति डिघो आहे पर सचपच त हीअ हिकिड़ो ख़ुशी जी ॻाल्हि आहे त हीअ असांजे मादरी ॿोलियुनि जो ॾींहुं आहे। अॼोको ॾींहुं जंहिंमें असांजा मान वारा इलाही दोस्त जिन जा नाला वठी वियुसि या ॿिया अञा वेठा आहिनि जिन जा नाला कोन वठी सघियो आहियां, त उन में हीअ गुज़ारिश कंदुसि त सिंधी ॿोलीअ जो ही मादरी ॿोलियुनि जो ॾींहुं जंहिंजो असां हाणे जेका तक़रीब आहे उहो टॉपिक या उहो मौज़ू रखियो आहे मादरी ॿोलियुनि जी अहमियत ऐं उन जी हैसियत। उन में उन दावतनामे में उन दावतनामे जे हिसाब सां उन टॉपिक जे हिसाब सां मुख़्तलिफ़ आलम अदीब पंहिंजा पंहिंजा पेपर लिखी आया आहिनि जेके तव्हांजे साम्हूं पढ़ंदा। मुख़्तलिफ़ सबबनि जे करे
प्रोग्राम में देरि थी आहे उन लाइ आऊं तव्हां खां माफ़ी वठां थो त तव्हांखे इंतज़ारु करिणो पियो। तव्हां परे खां बि आया आहियो, जेके लाहौर खां आया, जेके बावलपुर खां आया, मुख़्तलिफ़ हंधनि तां आया, कोयटा खां आया, कराची खां आया, या सिंध जे जा कराची समेत ॿिया जेके बि इलाइक़ा या शहर उन खां आया आहियो। हिते आऊं ही बि गुज़ारिश करियां त हीउ जेको अॼोको ॾींहुं आहे जेको थियो त जेका बांग्लादेश में हिकिड़ो वाक़ियो थियो हो, उतां खां शुरूआति थी ऐं हुननि पंहिंजी जदोजहद ऐं ॿियूं जेके उहे क़ौमूं या उहे जेके माण्हू, उहे जेके क़बीला, उहे फ़र्द जिन पंहिंजे मादरी ॿोली लाइ जदोजहद कई, हिन ॾींहं खे डिक्लेयर करायो। ऐं हीउ ॾींहुं 2009-10 खां असां वटि बि मल्हाइजणु शुरू थियो ऐं जेको मतिलबु त हीअ उनजो सिलसिलो आहे। हिन सिलसिले में सिंधी ॿोलीअ जो बाख़्तियार इदारो अॻु में बि अहिड़े क़िस्म जा तमामु शाहकार, तमामु सुठा प्रोग्राम कराए चुको आहे, हिन हवाले सां कमु बि करे चुको आहे। सिंधी ॿोलीअ जो बाख़्तियार इदारो जंहिंजो कमु ई आहे, जंहिंजो मक़सदु ई आहे, हिन जे जेको बुनियादी जॾहिं हीअ 72 जे एक्ट में बि ज़िक्र आहे, पर हिन जो 90 यारे जेको आहे असेंबली जेको फ़ैसिलो कयो उन मुताबिक़ उन तहत जेको हीउ इदारो क़ाइमु थियो, जेको 90 खां ई कमु करे पियो। उनजो मक़सदु, बुनियादी जेके मक़सद आहिनि उन में आहे ई सिंधी ॿोलीअ जी जो वाधारो, सिंधी ॿोली तरक़ी, वाद बीज ऐं सिंधी ॿोलीअ जो जी सिख्या, जेका न फ़क़ति बुनियादी सिख्या पर उहा हायर एजुकेशन ताईं उहा सिख्या, ऐं ॿिया जेके बि मुख़्तलिफ़ जेके से ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ सिंध में रहनि था, उहे मुख़्तलिफ़ खातनि में जेके आहिनि निजी, सरकारी या गैर सरकारी इदारा, उन्हनि खे सिंधी पढ़ाइणु, उन्हनि खे सिंधी जी सिख्या ॾियणु। गॾोगॾु असां वटि जेके बि क़दीम इल्मी ज़ख़ीरो आहे उन ते तहक़ीक़ करणु, उन जी तारीख़ ते, उन जी लिसानियात ते, उन जा जेके नायाब किताब आहिनि उहे आणणु। पर इंसाइक्लोपीडिया जेको हेसि ताईं 12 उन जा वॉल्यूम, शाहकार वॉल्यूम अची चुका आहिनि, उन्हनि ते बि कमु जारी आहे। उहो बि हिकिड़ो असांजे मक़सद में आहे। सिंधीअ जूं डिक्शनरियूं, सिंधीअ जूं डिक्शनरियूं न फ़क़ति उहा डिक्शनरी जेका जामे सिंधी लुगात आहे, पर उन खां अॻिते वरी कमु करणु, ऐं हे जेके सिंधीअ में डिक्शनरियूं आहिनि उहे ॿियनि ॿोलियुनि में तर्जुमो करणु, ॿियनि ॿोलियुनि जूं जेके डिक्शनरियूं आहिनि उहे वरी सिंधीअ में तर्जुमो करणु, इहो असांजे मक़सदनि में शामिलु आहे। पर इहे सभु ॻाल्हियूं तॾहिं थियनि थियूं जॾहिं ॿोलीअ जी सिख्या ऐं ॿोलीअ जो वाधारो, पर छाकाणि त हीउ जदीद दौरु आहे, जदीद दौरु आहे। तंहिंजे करे जेकॾहिं असां हिन दौर जे तक़ाज़ानि मुताबिक़ न हलियासीं त आउं सम्झां थो त असां अॻिते वधी न सघंदासीं। छाकाणि त खोड़ सारियूं ॿोलियूं आहिनि, पर उन्हनि खे केतिरा ख़तरा आहिनि। असांजी ॿोलीअ जो, सिंधी ॿोलीअ जो जेको तारीख़ी पस मंज़र आहे, जेका क़दामत आहे, उन ते त आउं नथो ॻाल्हायां, ॿिया जेके महिरबान आहिनि ज़रूरु ॻाल्हाईंदा। पर ॻाल्हि इहा आहे त उहा जेका क़दीम ॿोली आहे, जेका दुनिया जे हज़ारे सालनि जूं जेके क़दीम ॿोलियूं उन्हनि मां हिकु आहे। ऐं हीअ बि हिन मौक़े ते इहा ॻाल्हि कंदे ख़ुशी महसूसु करियां थो त सिंधी ॿोली जेका एतिरी तेज़ीअ सां न, पर उहा जेके माण्हू आहिनि, असांजो जेको अवाम आहे, जेको उहे जेको कमु कनि था, असांजा जेके स्कॉलर कमु कनि पिया, उहो बि को विसारण जहिड़ो न आहे। उहो तहक़ीक़ जे हवाले सां हुजे, डिजिटल जे हवाले सां हुजे, या जेके बि असांजा जदीद औज़ार सामान जेके टूल्स चइजनि उहे जेके आया आहिनि उन हवाले सां, पर उन हवाले सां असांखे अञा घणो कमु करिणो आहे। जेके दुनिया जूं 107 वॾियूं ॿोलियूं आहिनि जिन में जिन खे गूगल जेको सो क़बूलु कयो आहे, उन्हनि में बि सिंधी हाणे शामिलु आहे। पर उन खां अॻिते असांखे ॾाढो वॾो कमु करिणो आहे, छाकाणि त हिन जी ट्रांसलेशन जे हवाले सां, गूगल जी ट्रांसलेशन जे हवाले सां, डिजिटल जे हवाले सां, ॿिया जेके बि असांजा सोशल मीडिया या जेका जदीद जेका असां मीडिया आहे उन जा जेके टूल्स आहिनि, उन हवाले सां जेके असांजा कम आहिनि उहे ज़रूरु अॻिते वधंदा। असां हिन वक़्तु बि इहो चाहियूं था त असां वटि हिकिड़ो अहिड़ी लेबॉर्ट्री हुजे, जेका लिंग्विस्टिक लेबॉर्ट्री हुजे, जंहिंमें न फ़क़ति सिंधी ॿोलीअ ते उहो ट्रांसलेशन जे हवाले सां कमु थिए,
पर उहो ट्रांसलेशन जे हवाले सां जेको नेट या डिजिटल या गूगल जे हवाले सां थिए ऐं उहो उन में जेके बि असांजी सिंधी ॿोली जा लहजा आहिनि जिते जिते दुनिया में सिंधी ॿोली ॻाल्हाई वञे थी ऐं उहा न फ़क़ति उते असां उनखे ॿुधी सघूं असां पर उन ते असांजा नौजवान जेके MA कनि था जेके MPhil कनि था जेके PhD कनि था उहे उन ते रिसर्च बि करे सघनि उन लाइ हिकिड़ो सोर्स मटीरियल उहो मौजूदु हुजे गॾोगॾु असां वरी हिकिड़ो इंडस स्क्रिप्ट तयारु पिया करियूं जीअं उहो इंडस स्क्रिप्ट म्यूज़ियम तयारु पिया करियूं इंडस स्क्रिप्ट म्यूज़ियम जंहिंमें मतिलबु मोहन जे दड़े खां वठी जेके बि लिखतूं आहिनि जेके बि नमूना आहिनि लिखतुनि जा उहे मौजूदु हुजनि जीअं असांजा हालांकि उहे घणा मौजूदु आहिनि पर असां कोशिशि पिया करियूं त उहे सभु मुकमल थियनि उन में जेका खोट आहे उहा असां पूरी कयूं जीअं उन ते का जदीद अंदाज़ सां रिसर्च थी सघे ईअं ई असां जेके ॿिया मुख़्तलिफ़ दुनिया जा इदारा आहिनि जेके रिसर्च कनि पिया उहे रशिया हुजे फ्रांस हुजे चाइना हुजे बर्तानिया आहे या वेंदे हिंदुस्तान आहे त उन्हनि में जिते जिते रिसर्च थिए पई असां उन सां बि राब्तो कयो आहे उन जा जेके रिसर्च थी आहे उन खां बि असां मदद वठूं पिया उन जा जेके रिसर्च पेपर जेके किताब आहिनि उहे बि असां पाण वटि महफ़ूज़ पिया करियूं के किताब जेके असांखे मुमकिन मिली सघनि था से असांजे रिसोर्स सेंटर में वठूं पिया जीअं उते महफ़ूज़ हुजनि पर जेके न आहिनि PDF में आहिनि से बि असां पंहिंजे कंप्यूटर ते असां पंहिंजी साइट ते उहे रखूं गॾु पिया करियूं उन्हनि जी इजाज़त सां त जीअं असां उन्हनि माण्हुनि जे अॻियां उहे पेश करे सघूं उन्हनि खे ॾेखारे सघूं अॼोके दौर में मतिलबु अहिड़े क़िस्म जी का बि असां खोट न छॾियूं जंहिंमें असांखे का विथी मिले या असां महसूसु करियूं या असांजी ईंदड़ नस्ल महसूसु करे त हीअ शइ हिते उनजी खोट आहे ऐं हिते हीअ बि ज़िक्र करियां त हिन अॼोके प्रोग्राम जा 2 सेशन आहिनि हिकिड़ो सेशन हीअ आहे जंहिंमें पाण वेठा आहियूं इन खां पोइ वरी जेको सो विच में वक़फ़ो आहे तंहिंखां पोइ वरी बि ॿियो सेशन शुरू थींदो जंहिंमें बि असांजा स्कॉलर असां वटि मौजूदु आहिनि जेके उन में पाण सभई गॾु हूंदासीं ऐं हीअं हीअ 5 बजे ताईं अॼोको ॾींहुं जेको ॿियो सेशन आहे उहो हलंदो पाण सभु उन में गॾु हूंदासीं पर हिते रुॻो हीअ आउं गुज़ारिश करियां त सिंधी ॿोली या जेके ॿोलियूं आहिनि ॿियूं जेके ॿोलियूं ॻाल्हाइजंदड़ दुनिया जूं ॿोलियूं आहिनि असां वटि असांजे ज़हन में असांजे अंदर में सभिनी लाइ उहो तक़दुस आहे असांजूं सभु ॿोलियूं जेके बि जंहिं क़ौम जूं ॿोलियूं आहिनि उहे उनजो तक़दुस आहे उहे ओतिरियूं मानाइतियूं आहिनि सभिनी लाइ छाकाणि त असांजी सिंधी ॿोली सिंधी जो हिकिड़ो वॾो पस मंज़र आहे उनजी किताबनि जो ज़ख़ीरो उनजी तहक़ीक़ जो उनजो जेको सिंधी ॿोली जी जेका तारीख़ आहे उनजी जेका लसानियात आहे उन हवाले सां असां हिते हीअ ॻाल्हि कंदे का मतिलबु त अॿक नथा महसूसु करियूं त असांजी सिंधी ॿोली जेका जंहिंजो एॾो वॾो पस मंज़र आहे जेका 1857 में बि अंग्रेज़नि बि इहा ॻाल्हि क़बूलु कंदे इहो नोटिफिकेशन जारी कयो त अॼु खां हालांकि अॻु में राइज थी चुकी हुई पर उन दौर में 1857 में त बाक़ाइदे सख़्ती कई वई त अॼु ॾींहं खां पोइ जेकॾहिं फ़ारसी अरबी या कंहिं ॿी ॿोलीअ में जेकॾहिं को बि ख़त का बि दरख़्वास्त का बि अरीज़ी मिलंदी त उहा जेकॾहिं सिंधी ॿोलीअ जो उन सां गॾु तर्जुमो हूंदो त क़बूलु कयो वेंदो न त उन ते को बि गौर न कयो वेंदो ऐं सम्झां थो त इहा वॾी ॻाल्हि आहे असां हिन जदीद दौर में हाणे असां चाहियूं था त असांजी ॿोलीअ खे सिंधी ॿोलीअ खे उहा हैसियत उहा क़ौमी दर्जे जी हैसियत उहा मिलणु घुरिजे छाकाणि त जेके बि ॿोलियूं आहिनि उन्हनि हिन मुख़्तलिफ़ वक़्तनि में बि अहिड़े क़िस्म जा असेंबली सिंध असेंबली हुजे या सेनेट हुजे 2-3 साल ई अॻु में सेनेट बि हिकिड़ी कमेटी हुई यकरा हिकिड़ो जेको फ़ैसिलो थियो त सिंधी ॿोली या ॿियूं जेके असांजूं मुख्य ॿोलियूं आहिनि उनखे क़ौमी ॿोलियुनि जो दर्जे ॾियारियो वेंदो उन लाइ फ़ैसिला थिया पर
उन ते छाकाणि त अमल न थी सघियो आहे। असां हिन मौक़े ते हीअ बि घुर करियूं था त सिंधी ॿोलीअ खे पाकिस्तान जूं ॿियूं जेके मुखी ॿोलियूं आहिनि पर असांजी सिंधी ॿोली समेत उन्हनि खे क़ौमी ॿोलियुनि जो दर्जो ॾिनो वञे, जेको उनजो हक़ु आहे, जेको उनजो तारीख़ी ऐं एॾो वॾो हक़ु आहे जेको असांजा धारियां हुकुमरान जेके हिते आया, जेके क़ाबिज़ हुआ, अंग्रेज़ बि उनखे तस्लीम करे चुका आहिनि, उन जूं लिखतूं मौजूदु आहिनि। त इहो मुख़्तसर असांजो अॼु जो मक़सदु आहे। ऐं सम्झा थो त अॼोके ॾींहं ते जेके बि मकाला पेश थींदा, जेके बि ॻाल्हियूं पेश थींदियूं, तंहिंखां पोइ ठहराव गॾियल पेश थींदा, उन में पाण सभु गॾु हूंदासीं ऐं आस्ते आस्ते उहे ॻाल्हियूं जेके आहिनि से अॻिते वधाईंदासीं, उहे लिखत जी सूरत में। जीअं अॻु में सही जी मुहिम शुरू कई वई हुई ऐं उहे सयूं बि जेके सही जी मुहिम हज़ारे सही जी लखें सही जी मुहिम शुरू थी, जेका बि साईं पहुती, हे बि असां लिखणु, असांजी लिखत उहा अॻिते ईअं शुरूआति कंदासीं। अॼु बल्कि काल्ह जेका शुरूआति थी, जेका असांजी शुरूआति आहे, जेका 10 साल 20 साल थी, असां उहे सभु ॻाल्हियूं अॻियां रखी अॻिते वधंदासीं। तव्हां जूं वॾियूं महिरबानियूं, तव्हांजा वरी बि लख लाइक़ जो तव्हां हिते असां वटि आया आहियो ऐं असांजे सॾ ते आया आहियो, तव्हांजी महिरबानी। इन मौक़े ते शेख अयाज़ सां गॾोगॾु शेख अयाज़ जे उन अज़ीम साथीअ जंहिं असांजी जदीद सिंध जी ऐं रोशन ख़यालीअ जी तरबियत कई, सॼी जदीद सिंधी अदब खे परवान चढ़ण में पंहिंजी ज़िंदगी वक़्फ़ कई, मोहम्मद इब्राहिम जोयो साहब, असीं उनखे बि सलाम पेश कंदासीं, जंहिं असांखे हिननि ई ॾींहंनि जे लाइ चयो त इहा सिंध काबो बि काशी बि आहे, चवे छा बि को शेख या ब्राह्मन, इन जे लाइ बनवास भोॻियूं पिया। इन सां असांजो अनोखो वचन, ऐं कॾहिं सिंध जी सींध मेरी न थिए, कॾहिं मोड़ तंहिंजा न मुरझाइजनि। प्यारा दोस्तो, इन इब्तिदाई तमहीद खां पोइ असीं पंहिंजे मकालनि जी निशस्त ॾांहुं हलंदासीं। असांजो पहिरियों मुक़ररु नौजवाननि में शुमारु थिए थो, सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जे बोर्ड ऑफ गवर्नर्स या मेंबर्स जो हिकिड़ो हिसो आहे। हुन बुनियादी तरह सां असांजो जेको विचोलो आहे उनजी ॿोलीअ ते हुनखे मुकमिल दस्तरस आहे। हिन वक़्तु पाण असांजे ब्यूरो ऑफ कैरिकुलम में डिप्टी डायरेक्टर जी हैसियत में पंहिंजूं ख़िदमतूं सरअंजाम ॾियनि पिया। जमाल अबड़े जहिड़े अफ़साना निगार ते हुननि जो पहिरियों मोनोग्राफ तहरीर आहे, जेका असांजे सिंधी अदब में मुतारिफ़ थी। गॾोगॾु हिन वक़्तु जेको निसाब में ॿोलीअ जा सुधारा या निसाब जे सबक़नि जी सुहिणी सिंधी ॿोली, उन ते हू पंहिंजी मास्टर्स या हिकिड़ी अथॉरिटी रखे थो, हिकिड़े हर्फ़े आख़िर जी हैसियत रखे थो। असां सभिनी जो प्यारो दोस्त, जीअं मेह कुंडीअ पूर तीअं दिलवरा को दोस्त सी, प्यारो दोस्त माहिर तालीम जनाब इदरीस जतोई साहब। पंहिंजी ॿोलीअ में मियां जॾहिं चवंदे माउ, पंहिंजी ॿोलीअ में मियां जॾहिं चवंदे माउ, तोखे अहिड़ो साउ ॾींदी ॿी ॿोली किथे। हिन महफ़िल जा सदर मजलिस डॉक्टर सैयद जाफ़र अमन साहब, साईं शौकत हुसैन शोरो साहब, ॿिया मुअज़्ज़िज़ स्टेज ते वेठल ऐं साम्हूं वेठल भाउरो ऐं भेनरो, जीअं सिंधी ॿोली। यूनेस्को हिन साल मादरी ज़बाननि जे मुंहिंजे मकाले जो उनवान आहे मादरी ॿोलियुनि जे तइलीमी अहमियत ऐं सूरत हाल जेका आहे उन ते। यूनेस्को हिन साल मादरी ज़बाननि जे ॾींहं जे मौक़े ते जेको मौज़ू ॾिनो आहे उनजो उनवान हिन रीत आहे, फास्टरिंग मल्टीलैंग्वेलिज़म फॉर इंक्लूजन इन एजुकेशन एंड सोसाइटी, यानी तइलीम ऐं समाज में घण ॿोलियाई सिरिश्ते जी शिरकत खे वधाइणु या हिमथाइणु। पाकिस्तान हिकु घण सकाफ़ती ऐं घण ॿोलियाई मुल्क आहे। उते लॻभॻि 74 ज़बानूं ॻाल्हायूं वञनि थियूं। उर्दू पाकिस्तान जी क़ौमी ज़बान ऐं अंग्रेज़ी सरकारी ज़बान जो दर्जो रखे थी। इहा हिकु मञल हक़ीक़त आहे त घणियूं ॿोलियूं सिखण सां इल्म जा दरवाज़ा वधीक खुलनि था, पर हिकु घण ॿोलियाई मुल्क में तइलीम जे मैदान में कहिड़ियूं ज़बानूं अॻु सिखजनि ऐं कहिड़ियूं पोइ, इन सवाल ते घणे ग़ौर ऐं वीचार जी ज़रूरत आहे। साईं मोहम्मद इब्राहिम जोए ॿोली ऐं तइलीम जे तालुक़ खे बयानु कंदे चयो आहे त ॿोली ऐं तइलीम जो तालुक़ ईअं आहे जीअं जिस्म जो साह सां। ॿोलियुनि ते तहक़ीक़, इहो सभु डॉक्टर बलोच साहब बि ॻाल्हि कई पई आहे तव्हांजा ॾो। ॿोलियुनि ते तहक़ीक़ इहो साबित कयो आहे त उहे ॿार जिन जूं मादरी ॿोली जूं महारतूं ॿुधणु, ॻाल्हाइणु, पढ़णु ऐं लिखणु बहितर ई पुख़्तियूं आहिनि, त उन्हनि ॿारनि खे ॿियनि ॿोलियुनि जे सिखण में आसानी थिए थी
ऐं उहे मुख़्तलिफ़ तसरनि खे सम्झण में बि ॾुखियाई महसूसु नथा कनि। इन करे घण ॿोलियाई मुल्कनि में तालीमी मयार खे वधाइण लाइ निहायत ज़रूरी आहे त मादरी ॿोलीअ जी सिख्या जे बुनियाद ते ॿियनि ॿोलियुनि जे तालीम खे मरहलेवार वधायो वञे। मादरी ॿोलियुनि खे छॾण सां सानवी, क़ौमी ऐं आलमी ॿोलियुनि जी सिख्या बि ग़ैर मुअसर बणिजी वेंदी। ॿियनि इंसानी हक़नि जा मादरी ज़बान में तालीम जो हक़ पिणु अहम इंसानी हक़ आहे जेको हर इंसान खे मिलणु घुरिजे। पर असांजे मुल्क में मादरी ज़बान जी तालीम खे अवलियत ॾियण बदिरां सानवी ऐं ॿाहिरि जे ज़बान जी तालीम खे वधीक अहमियत जोॻियो सम्झियो वञे थो। हैरत जी ॻाल्हि आहे त सेनेट पाकिस्तान अरबी ज़बान खे त प्राइमरी सतह ते लाज़मी पढ़ाइण जो बिल कंपलसरी टीचिंग ऑफ अरबिक लैंग्वेज बिल 2020 जेको ICT में वफ़ाक़ में इस्तेमालु कयो वेंदो इतफ़ाक़ राह सां सेनेट मंज़ूर करे थी। पर पंहिंजी नई धरती जे असुलुकियुनि ज़बानुनि सिंधी, बलोची, पंजाबी, पश्तो, सिराइकी ऐं ॿियनि ज़बानुनि खे क़ौमी दर्जो ॾियारण लाइ आइन में वाधारनि वारे बिल खे सेनेट जे कानून ऐं इंसाफ़ वारी स्टैंडिंग कमेटी अक्सरियत सां रद्द करे छॾे थी। 2007 में वफ़ाक़ी वज़ारत तालीम पारां जावेद हसन अली जी रहनुमाई में क़ौमी तालीमी पॉलिसी लाइ वाइट पेपर तयारु कयो वियो। मुल्क जे तालीमी ऐं लिसानिया जे माहिरनि ऐं ॿियनि स्टेक होल्डरनि जे राय जी रोशनी में मादरी ज़बान जी तालीम ऐं ज़रिए तालीम बाबति वाइट पेपर में पुरज़ोर सिफ़ारिशूं ॾिनियूं वियूं, पर उन्हनि खे बि उन वक़्त जे अख़्तियारदाणियुनि मुकमल रीत क़बूल न कयो। ताज़ो हिकु जहिड़ो क़ौमी निसाब सिंगल नेशनल करिकुलम तयारु करण वक़्तु पहिरें ड्राफ्ट में अंग्रेज़ी ज़बान खे शुरूआती दर्जनि खां वठी ज़रिए तालीम करार ॾिनो वियो। मादरी ज़बान में तालीम ॾियण जे हक़ खां इनकार कयो वियो, पर मुख़्तलिफ़ स्टेक होल्डर पारां इन ई फ़ैसिले ते एतिराज़ उथारिया विया। उन्हनि रायनि जे रोशनी में इहा चङी ई मस्बत ॻाल्हि थी आहे त नेशनल करिकुलम काउंसिल इस्लामाबाद 1 महीनो अॻु वज़ारत तालीम जे सलाहकार जावेद जबार जी सरबराही में पंहिंजे फ़ैसिले खे तब्दील कयो आहे ऐं नए निसाब में सूबनि खे इहो इख़्तियार ॾियण जी ॻाल्हि कई वई आहे त उहे पंहिंजनि स्कूलनि जी तालीम में मादरी ज़बान खे इस्तेमालु करे सघनि था। 2009 जी जेका क़ौमी तालीमी पॉलिसी में पिणु मुख़्तलिफ़ ॿोलियुनि जे मज़मून तौरु तालीम ऐं ज़रिए तालीम बाबति हेठी रीति लिखियो वियो आहे। निसाब में पहिरें दर्जे खां वठी अंग्रेज़ी मज़मून तौरु उन सां गॾु उर्दू ऐं हिकु इलाइक़ी ज़बान पढ़ाई वञे। सूबनि ऐं ॿियनि एरियाज़ जे तालीम खातनि खे इहा चॉइस ॾिनी वई हुई त उहे ज़रिए तालीम जी पंजे दर्जे ताईं फ़क़ति 5 दर्जे ताईं चूंड कनि। रियाज़ी ऐं साइंस जे मज़मूननि में तालीम जो ज़रियो 4थे खां पोइ अंग्रेज़ी हूंदी। आख़िर में वरी 2009 जी क़ौमी तालीमी पॉलिसी में ई नुक़्ते नंबर 9 में वाज़े लिखियो वियो आहे त स्कूल जे ॿोलियुनि बाबति सूबनि ऐं एरियाज़ जे हुकूमतनि ऐं ॿियनि स्टेक होल्डर सां गॾिजी जामे ॿोलियुनि जी पॉलिसी ठाहिणु घुरिजे। उहा स्कूलनि जे ॿोलियुनि स्कूल लैंग्वेज पॉलिसी जामे पॉलिसी अञा ताईं जुड़ी न सघी आहे। हिन वक़्त ताईं केतिरियूं ई क़ौमी तालीमी पॉलिसियूं आयूं आहिनि, पर ॿोलियुनि खे मज़मून तौरु पढ़णु ऐं मीडियम ऑफ इंस्ट्रक्शन जे सिलसिले में का बि वाज़े ऐं मुकमल तरह चिटी पॉलिसी अञा ताईं न आई आहे। इन सिलसिले में ॿोलियुनि जी रिथाबंदी लैंग्वेज प्लानिंग ते वफ़ाक़ सूबनि इदारनि ऐं ॿियनि जे ॿोलियुनि जे अकेडमियुनि ऐं अथॉरिटीज़ खे कमु करणु घुरिजे। सिंधी ॿोली जे हाकार आलम ऐं लिसानिया जे माहिर प्रोफेसर डॉक्टर गुलाम अली अलाना ॿोलियुनि जी रिथाबंदी जी अहमियत ऐं ज़रूरत ते ज़ोर ॾींदे पंहिंजे हिकु मज़मून में हिन रीति लिखियो आहे। कंहिं बि ॿोली या किन बि ॿोलियुनि खे तइलीमी, तदरीसी या क़ौमी ऐं सरकारी यानी दफ़्तरी ॿोली मुक़ररु करण खां अॻु उन ॿोलीअ जी रिथाबंदी करणु ज़रूरी आहे, छाकाणि दुनिया जे हर मुल्क में तइलीम जी तरक़ीअ ऐं वाधारे लाइ ॿोलियुनि जी रिथाबंदी लैंग्वेज प्लानिंग अहम सम्झी वेंदी आहे। इहो ई सबबु आहे दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में ॿोलियुनि जी रिथाबंदी वारे अमल सां ई ज़रिए तालीम दफ़्तरी या सरकारी ॿोली वारो मसइलो हमेशह लाइ हल कयो वियो आहे। हर मुल्क में ॿोली जी रिथाबंदी सियासी, समाजी, तालीमी ऐं तदरीसी मैदाननि में तमामु घणी मदद कंदी आहे। पाकिस्तान में बि इन मसइले खे ॼाणे वाणे हल न कयो वियो आहे। डॉक्टर गुलाम अली अलाना ॿोली, मुआशिरो ऐं सकाफ़त 18 आइन तरमीम खां पोइ तालीम बुनियादी हक़ करार ॾिनी वई आहे ऐं उन जा अख़्तियार सूबनि जे हवाले कया विया आहिनि। सूबनि अंदरि ॿोलियुनि बाबति कड़ी रिथाबंदी, कानून साज़ी ऐं ॿोलियुनि जी तालीम बाबति अमल थिया आहिनि, उन्हनि खे बि ज़रूरु ॾिसणु घुरिजे। जीअं त पाकिस्तान जे 73 वारे आइन जे कलम 251 शिक 3 में वाज़े ॼाणल आहे त क़ौमी ॿोलीअ जी हैसियत खे क़ाइमु रखंदे का बि सूबाई असेंबली क़ौमी ॿोलीअ सां गॾु सूबाई ॿोली जी सिख्या, तरक़ी ऐं इस्तेमाल लाइ क़ानूनी उपाउ वठी सघे थी। आइन जे इन कलम खे आॾो रखंदे सिंध असेंबली अहिड़ो घुर्बल क़ानून
सिंध एक्ट 1972 में मंज़ूर कयो ऐं उनजी रोशनी में सिंधी ॿोली मादरी ज़बान तौरु ऐं गैर मादरी ज़बान तौरु पढ़ाई वञे। 18 तरमीम खां पोइ ख़ैबर पख्तूनख्वा असेंबली अवामी नेशनल पार्टी हुकूमत दौरान ॿोलियुनि जो बुल द ख़ैबर पख्तूनख्वा प्रमोशन ऑफ रीजनल लैंग्वेजेस एक्ट 2011 मंज़ूर कयो, जंहिं एक्ट में पश्तो, हिंदको, सराइकी, ख्वार ऐं कोहिस्तानी ज़बान जे मज़मूननि खे निसाब जो हिसो बनायो वियो ऐं ख़ैबर पख्तूनख्वा टेक्स्ट बुक बोर्ड उनजा किताब छपिया। पर गुज़िरियल ख़ैबर पख्तूनख्वा जे हुकूमतुनि मादरी ज़बानुनि खां वधीक अंग्रेज़ी लागू करण में मुतहरक रहियूं आहिनि। इन सिलसिले में एक्ट जी रोशनी में जेका लैंग्वेज प्रमोशन जी अथॉरिटी फ़ाल थियणी हुई उहा बि ख़ैबर पख्तूनख्वा में न थी सघी। 18 तरमीम खां पोइ वधीक उन अब्बासीन साहब आहे, उहो पंहिंजे सेशन में उन्हनि जे सूरत हाल ते रोशनी विझंदा। 18 तरमीम खां पोइ बलोचिस्तान असेंबली पिणु 2014 में द बलोचिस्तान इंट्रोडक्शन ऑफ मदर लैंग्वेजेस एज कंपल्सरी एडिशनल सब्जेक्ट प्राइमरी लेवल एक्ट 2014 मंज़ूर करे चुकी आहे, जंहिंजे लागू थियण सां बलोचिस्तान में पिणु बलोची, पश्तो, बिराहवी, सिंधी, सराइकी, पंजाबी ऐं ॿियनि ॿोलियुनि जे मज़मून खे निसाब में शामिल कयो वियो आहे। बलोचिस्तान टेक्स्ट बुक बोर्ड सिंधी समेत ॿियनि ॿोलियुनि जे मज़मून जा किताब तयारु कया विया आहिनि, पर मौजूदा हुकूमत इन एक्ट ते सुस्त रफ़्तारी सां अमल करे रही आहे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे बलोचिस्तान असेंबली पारां इन एक्ट खे मुकमिल तरह लागू करण लाइ उनमें नवां वाधारा करे मैट्रिक ऐं इंटरमीडिएट ताईं शागिर्दनि खे मादरी ज़बान जे मज़मून जी तइलीम ॾिनी वञे, जेका हिन वक़्तु प्राइमरी सतह ताईं फ़क़ति आहे। 1990 में बि इहा कोशिशि थी बलोचिस्तान में, पर उहा कामयाबु न थी सघी। हक़ीक़त में 70 खां पोइ ईंदड़ काश नैप जी हुकूमत सुजागी खां कमु वठे हा त अॼु बलोचिस्तान में मादरी ॿोलियुनि जी तइलीम सघारी हुजे हा। 18 तरमीम अचण खां पोइ पंजाब में अञा बि वारिस शाह, बुले शाह, शाह हुसैन ऐं मियां मोहम्मद बख्शी जी ज़बान खे उहा तइलीमी हैसियत न मिली सघी आहे। ताज़ो अर्ली चाइल्डहुड एजुकेशन पॉलिसी 2017 पंजाब में शुरुआती प्राइमरी दर्जे में मक़ामी ज़बान जे इस्तेमालु बाबति लिखियो वियो आहे, पर अञा पंजाबी तोड़े सराइकी ज़बानूं तालीमी निसाब जो ऐं तदरीस जो हिसो न बणी सघियूं आहिनि। पंजाब 2011 खां मुकमिल अंग्रेज़ी में तइलीम ॾियण वारी पॉलिसी ब्रिटिश काउंसिल जी रिपोर्ट जी रोशनी खां पोइ पंजाब मोट खाधी आहे। हिकु भेरो वरी उर्दू खे ज़रिए तइलीम बणायो वियो आहे, पर पंजाबी ज़बान खे मादरी ज़बान तौरु उहा घुर्बत अहमियत न मिली सघी आहे। इहा ख़ुशियानंद ॻाल्हि आहे त पंजाब यूनिवर्सिटी जो पंजाबी शोबे पंजाब इंस्टीट्यूट ऑफ लैंग्वेजिस लम्स लाहौर ऐं गवर्नमेंट कॉलेज यूनिवर्सिटी जे नौजवान शागिर्दनि में पंजाबी ज़बान सां मुहबत जी लहर आई आहे, जेका बीठल पाणी में ज़रूरु तहरुक पैदा कंदी, पर अञा ताईं मादरी ज़बानुनि जे तरक़ी लाइ पंजाब में को एक निसाब या दर्सी किताब न अची सघिया आहिनि। पाकिस्तान में सिंध वाहिद सूबो आहे जिते मादरी ज़बान सिंधी पहिरें खां 12हें दर्जे ताईं ऐं गैर मादरी ज़बान तौर ते 3 दर्जे खां पढ़ाई वञे थी ऐं उन सां गॾोगॾु मादरी ज़बान खे ज़रिए तइलीम बि बणायो वियो आहे। हिन वक़्तु बि सिंध में सिंधी ज़बान जी ख़ासि तौर ते एक्सेस जे हवाले सां ही सूरत हाल आहे। सिंध में जेतिरा प्राइमरी स्कूल आहिनि उन्हनि मां 39,970 स्कूल उन्हनि जी मीडियम ऑफ इंस्ट्रक्शन जेका सिंधी आहे ऐं 4,176 स्कूलनि जी उर्दू आहे, जॾहिं त इंग्लिश 14 स्कूल आहिनि ऐं गॾियल सिंधी उर्दू 136 स्कूल आहिनि। मिडिल लेवल ते जेको 93% सिंधी मीडियम जेका ॿोली आहे उहा मीडियम ऑफ इंस्ट्रक्शन तौरु इस्तेमालु कई वञे। मिडिल स्कूलनि में बि 92% इस्तेमालु कई थी वञे। एलिमेंट्री स्कूलनि में सिंधी 95% इस्तेमालु कई थी वञे। सेकेंडरी स्कूलनि में सिंधी 99% इस्तेमालु कई थी वञे। हायर सेकेंडरी में 64%, हायर सेकेंडरी में कॉलेज अलॻि आहिनि, 64% इस्तेमालु थी वञे। उहे डिटेल में अखरनि पोइ उहे मकाले में अची वेंदा। सिंध अंदरि सिंधी ऐं उर्दू ॿोली जी तइलीम खे सरकारी तोड़ी ख़ानगी स्कूलनि में मयारी बयाननि जी सख़्तु ज़रूरत आहे। ख़ानगी स्कूल हुजनि तोड़े सिंधी ॿोली जा सरकारी स्कूल आहिनि, पर उते जेका सिंधी ॿोली जी या ओवरऑल क्वालिटी एजुकेशन आहे उहा बहितर न आहे। इन सिलसिले में असर जेका 2019 में असेसमेंट रिपोर्ट ॾिनी आहे उन में ॾाढियूं हैरतनाक ऐं छिरकाईंदड़ ॻाल्हियूं असांजे अॼु अचनि थियूं त 45% 5 क्लास जा ॿारड़ा 2 दर्जे जी सतह जी आखाणी सिंधी उर्दू ऐं पश्तो ज़बान में पढ़ी ऐं लिखी नथा सघनि। 45% ॿारड़ा असांजा अहिड़ा आहिनि जेके असांजूं ज़बानूं सही तरीक़े सां उन्हनि जी क्वालिटी उहो मयार न आहे। 51% 5 क्लास जा ॿार 2 दर्जे जी अंग्रेज़ी जा जुमिला बि पढ़ी लिखी नथा सघनि। 50% 5 क्लास जा ॿार 2 अददनि वारा 2 डिजिट वारा हिसाब हल नथा करे सघनि। इहे असांजे लाइ इंडिकेटर आहिनि त असां पंहिंजे सिंधी ॿोली जे मयार खे ऐं तइलीम खे उन ते ध्यानु ॾियूं। इन सिलसिले में सिंध अंदरि ख़ानगी स्कूलनि लाइ बि सिंध प्राइवेट एजुकेशनल इंस्टीट्यूशनल
रेगुलेट एंड कंट्रोल बिल मंज़ूर थियल आहे, जंहिंमें पिणु ॿोली एक्ट 72 जा समूरनि ख़ानगी तइलीमी इदारनि खे सिंधी ॿोलीअ जे मादरी ज़बान तौरु और गैर मादरी ज़बान तौरु लाज़मी तदरीस करणी आहे। पर अफ़सोस इहो आहे त कानून साज़ी हूंदे वॾनि शहरनि ऐं ख़ानगी स्कूलनि में वॾनि ख़ानगी स्कूलनि मां काफ़ी स्कूल सिंधी ॿोली जे पढ़ाइण खां लवाए रहिया आहिनि, नटाए रहिया आहिनि, बल्कि इनकार बि करे रहिया आहिनि। जंहिं लाइ सिंध हुकूमत, सिंधी ॿोली अथॉरिटी, सिंध ग्रेजुएट एसोसिएशन, सिंधी अदबी संगत ऐं ॿियनि सिविल सोसाइटी जे सुजाग ऐं साझावंदनि ऐं समाज जे ज़िम्मेवार धुरियुनि खे गॾिजी अहिड़नि इदारनि जी निगरानी करणु घुरिजे। इदारनि ऐं वालिदेन खे सिंधी ॿोली पढ़ाइण लाइ आमादा करणु घुरिजे। ॿी सूरत में अहिड़नि सिंधी ॿोली न पढ़ंदड़ इदारनि जी रजिस्ट्रेशन खे रद्द कयो वञे। सिंध अंदरि सरकारी तौरु ख़ानगी स्कूलनि में सिंधी ॿोली जी तालीम खे मुकमिल तौरु लागू कयो वञे ऐं बहितर बनायो वञे। आख़िर में कुझु सिफ़ारिशूं आहिनि, जंहिंमां हिकिड़ी सिफ़ारिश ई मां पढ़ी, बाक़ी सिफ़ारिशूं टाइम घणो थी वियो आहे, उहे हिन में जमा कराईंदुसि। उन में जेका ख़ासि तौर ते 2009 जी तालीमी पॉलिसी में बि इहा ॻाल्हि कई वई आहे त लैंग्वेज कमीशन या स्कूल लैंग्वेज पॉलिसी ठाही वञे। इन सिलसिले में मुंहिंजी हिकिड़ी इहा तजवीज़ आहे त ॿोलियुनि जी रिथाबंदी लाइ लैंग्वेज कमीशन जोड़ी वञे, जेका जामे लैंग्वेज पॉलिसी जोड़े। उनमें ॿियूं शयूं अची वेंदियूं, को ट्राइलैंग्युअल तालीमी सिरिश्तो लागू थिए, मादरी ज़बान, क़ौमी आलमी ज़बान या ॿिया जेको आहे उन वक़्तु जेके आहिनि आलिम जेको महसूसु कनि। ऐं मुंहिंजे ख़्याल में ॿियूं जेके सिफ़ारिशूं आहिनि उहे तव्हां वटि जमा करायूं था। महिरबानी। बेहद महिरबानी। असांजो पहिरियों मुक़रर इदरीस जतोई साहब जंहिं तालीम जी अहमियत जी निस्बत में पंहिंजो मक़ालो पेश कयो। दोस्तो, असांजा इंतिहाई अहम दोस्त महफ़िल में अचनि पिया, असीं उन्हनि जा नाला ज़रूरु वठंदासीं। असांजो दोस्त महेश कुमार, असांजी सिंध अख़बार जो एडिटर, असां सां गॾु आहे डॉक्टर तहमीना मुफ्ती साहिबा सिंधी शोबे, ऐं कुझु वक़्तु अॻु में डॉक्टर बलोच साहब चेयर साहब वाबिस्ता रही, सरवर नवाज़ बुगियो साहब, इशरत अली ख़ान असांजे विच में मौजूदु आहे। उर्दू ऐं सिंध जे हल्कनि में हुन हैदराबाद ते शानदार तहक़ीक़ करे किताब लिखियो आहे। गॾोगॾु असांजी भेण बेहद प्यारी प्रोफेसर रशीदा भट्टी साहिबा ते मुंहिंजी नज़र पई। हुसैन ख़ासि ख़ली असांजी महफ़िलुनि जो सुहिणो एंकर ऐं गॾोगॾु रेडियो पाकिस्तान हैदराबाद जो प्रोड्यूसर, इंतिहाई ज़हीन प्रोड्यूसर ख़ालिद चांडियो, उनजो भाउ सादिक चांडियो असांजे ज़ख़्मी चांडियो साहिब जा फ़र्ज़ंद आहिनि। गॾोगॾु नफ़ीस अहमद शेख नाशाद साहिब जो नालो ज़रूरु वठंदुसि, असांजे हिकिड़े सेशन में उहो ज़रूरु उन्हनि जी हिते प्रेज़ेंटेशन आहे ई आहे। ज़ेब निज़ामानी साहिबा, ताज मरी साहिब, ज़िया अबड़ो असांजो कराची खां आयो आहे, इंतिहाई ख़ूबसूरत गुफ़्तगू करण वारो। साईं नुसरत हुसैन अबड़े साहिब जिन जा फ़र्ज़ंद आहिनि। ऐं गॾोगॾु असांखे एज़ाज़ु हासिलु आहे। तव्हांखे ख़बर आहे त हिन सिंधी लैंग्वेज अथॉरिटीअ सां जेका कोलैबोरेशन में आहे सिंध जो सक़ाफ़त खातो, जंहिंमें सैयद सरदार अली शाह साहिबु ऐं गॾोगॾु डायरेक्टर जनरल ऐं असां सां गॾोगॾु अब्दुल अलीम लाशारी साहिबु ऐं सेक्रेटरी अकबर लगारी साहिबु। पर इन वक़्तु उन्हनि सभिनी जी हिते नुमाइंदगी हिन सेशन में असांजो बेहद प्यारो दोस्त डिप्टी डायरेक्टर सलीम सोलंगी करे पियो। असीं सभिनी खे ताड़ियूं वॼाए आजियां कयूं था। मकालनि जी निशस्त ॾांहुं असीं पंहिंजे ॿिए इंतिहाई ॼातल सुञातल सिंध जी उन शख़्सियत खे जंहिंजी तरबियत साईं GM सैयद कई, जेको मोहम्मद इब्राहिम जोए साहिब जे ज़ेरे साया पंहिंजे इल्मी अदबी शाइराणे शऊर सां अॻिते वधियो। डॉक्टर बलोच साहिबु ऐं फ़ख़ुरु कंदो आहे त हू सिंधी लैंग्वेज अथॉरिटीअ में लिसानियात जे अज़ीम माहिर डॉक्टर अलाना साहिब जी तरबियत हेठि रहियो ऐं हुन पंहिंजी ज़िंदगीअ में रुगो कमु ऐं सभु सम्झी वियो त असांजो मुक़ररु सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जो अॻूणो सेक्रेटरी जंहिं चयो त जिते सूंहं सच जी खुदाई हुजे उते ताज तकिया हली ठाहिजनि ऐं ॾात जेॾे में राति थियणी न, गीत संगीत जी मात थियणी न। जनाब ताज जोयो। पंहिंजी ॿोलीअ में मियां जे तूं चवंदे माउ, तोखे अहिड़ो साओ ॾींदी ॿी ॿोली किथे। डॉक्टर काज़ी खादिम साहब, मोहतरम शौकत हुसैन शोरो, डॉक्टर जाफ़र अहमद साहब, डॉक्टर अब्बासीन साहब, डॉक्टर मोहम्मद अली मांझी, नबील रहमान, डॉक्टर नसीम अख्तर, प्रोफेसर सलीम मेमून, बार न्याज़ पमर, मोहम्मद इदरीस जतोई, नसीर मिर्ज़ा ऐं साम्हूं वेठल दोस्तो, मुख़्तसर पेपर आहे मादरी ॿोलियुनि जी अहमियत हैसियत जे हवाले सां सिंधी ऐं ॿियूं क़ौमी ॿोलियूं। अॼु मादरी ॿोलियुनि जो आलमी ॾींहुं आहे। अॼु खां 47 साल अॻु 21 फरवरी 1999 ते गॾियल क़ौमुनि जे इदारे यानी अक़वाम मुतहदा हिन ॾींहं खे मादरी ॿोलियुनि जो आलमी ॾींहुं क़रार ॾिनो हो। उन करे हिन ॾींहं ते दुनिया जा समूरा मुल्क
ऐं समूरियूं क़ौमूं पंहिंजे पंहिंजे मादरी ज़बानुनि जी अहमियत वाधारे ऐं तरक़ीअ लाइ गॾिजाणियूं बहस मुबाहिसा सेमिनार ऐं कॉन्फ्रेंसूं कंदियूं आहिनि ऐं मादरी ॿोलियुनि जे तरक़ीअ लाइ रिथाऊं जोड़ींदियूं आहिनि। पाकिस्तान जो क़याम 1940 जे करारदाद लाहौर मूजिबि अमल में आयो हो ऐं उन करारदाद जी रोशनीअ में पाकिस्तान में शामिल समूरियुनि रियासतुनि यानी वफ़ाक़ी इकाइयुनि खे ख़ुदि मुख़्तियार ऐं आज़ाद हैसियत मिलणी हुई, यानी संदन क़ौमी तशख़ुस ऐं ज़बानुनि खे तहफ़ुज़ मिलणो हो ऐं उन्हनि जी सरकारी ऐं क़ौमी ॿोलियुनि वारी हैसियत खे तस्लीम करणो हो ऐं उन ते अमल बि करणो हो। पर असांजे नाअहल ऐं इक़्तिदार जे बुखियनि हुक्मराननि हिन हक़ीक़ी ऐं जाइज़ मसइले खे अहमियत न ॾिनी। क़ौमुनि जो वजूद त पंहिंजी जाइ ते, पर संदन क़ौमी ज़बानुनि जे हैसियत खे बि रेठे उर्दू ज़बान खे पाकिस्तान जी वाहिद क़ौमी ज़बान बनायो वियो ऐं इहो ऐलान 1948 में मुल्क जे बानी मोहम्मद अली जिन्ना साहब कयो। ऐं मां मूं वटि हिकिड़ो ॿियो नंढिड़ो दस्तावेज़ आहे त असांजा जेके हुक्मराननि जा दुमछल्ला यानी पुछ लटकाऊ आलिम आहिनि, उन्हनि बि उर्दूअ जी हैसियत बाबति इहो चयो। फरवरी 83 में हिकिड़ो अख़बार उर्दू कराची में आहे, इहो आहे मौलाना अशरफ थानवीअ जी फतवा, इस वक्त उर्दू ज़बान की हिफाजत दीन की हिफाजत है, इस बिना पर यह हिफाजत हस्ब इताअत वाजिब और तायत है और बावजूद कुदरत के इसमें गफलत करना मैसियत और मौजब मुआखिज़े आखिरत होगा। हाणे हिकिड़े पासे हुक्मरान, ॿिए पासे मुल्हनि जूं अहिड़ियूं ॻाल्हियूं थियूं। हा, इन उर्दूअ खे क़ौमी ज़बान बनाइण ते बंगाल जे मुतमद्दिन ऐं बाशऊर क़ौम बंगाली एतिराज़ ऐं एहतिजाज कयो त संदन बंगाली ज़बान खे बि क़ौमी ज़बान बनायो वञे। हुक्मराननि उन जाइज़ घुर खे न मञियो ऐं मथिन तशद्दुद कयो। नतीजे तौरु 21 फरवरी 52 में बंगाल में 4 शागिर्द शहीद थी विया। बंगालियुनि शहीद मीनार जोड़ियो ऐं बंगाली ज़बान जी तहरीक ज़ोर वठी वई। रियासतूं जिन खे सूबा बनायो वियो हो, अॻिते हली उन्हनि जो सूबाई वजूद बि बर्दाश्त न कयो वियो ऐं 55 में वनियूंट लागू करे पाकिस्तान जे उलहंदे हिसे खे ओलह पाकिस्तान ऐं बंगाल खे ओभर पाकिस्तान बनाए सिंधी, पंजाबी, बलोची, पख्तून ऐं बंगाली क़ौमुनि जो वजूद ख़तमु कयो वियो। सिंधियुनि बि एहतिजाज कयो ऐं असेंबलीअ में पंहिंजे ॿोलीअ लाइ आवाज़ु उथारियो। लियाकत अली ख़ान जॾहिं अञा क़तुलु न थियो हो त सिंध मुस्लिम लीग जे सदर सैयद अली अकबर शाह वफ़द वठी खेसि चयो हो त सिंधी ज़बान ऐं कल्चर जे हिफ़ाज़त लाइ क़दम खयां वञनि। त लियाकत अली ख़ान तंज़िया तौरु चयो हो त सिंधी कल्चर छा आहे, उठनि ऐं गॾनि हकलण वारो कल्चर आहे ऐं सिंधी ॿोली गमारनि जी ॿोली आहे। हिन ख़िते जे क़दीम ज़बान ऐं अंग्रेज़ दौर में सिंध जी दफ़्तरी सरकारी क़ौमी ज़बान लाइ फ़िरौन सिफ़त हाकमनि जो इहो रवैयो सिंध बर्दाश्त न कयो ऐं पाकिस्तान जे 73 साला दौर में सिंध जे गैरतमंद रूह ऐं शऊर सिंधी ॿोलीअ जी दफ़्तरी ऐं सरकारी ऐं क़ौमी ॿोली तस्लीम करण वारो आवाज़ बुलंद रखियो। सिंध असेंबलीअ, इवन सेनेट ऐं क़ौमी असेंबलीअ में सिंधी ॿोलीअ सां गॾु ॿियनि क़ौमुनि जे ज़बानुनि खे बि क़ौमी ज़बानूं करार ॾियण जो आवाज़ु पहुचायो ऐं जिदोजहद कई। बंगालियुनि जे ॿोलीअ वारी तहरीक जारी रही ऐं पाकिस्तान हुकूमत नेठि 1956 में बंगालियुनि जो मुतालबो मञे उर्दूअ सां गॾु बंगालीअ खे बि क़ौमी ज़बान जो दर्जो ॾिनो। पर मथे खां पाणी गुज़री चुको हो। पाकिस्तान जे उलहंदे हिसे में वनियूंट ख़िलाफ़ तहरीक भड़की उथी ऐं उन जी अॻुवाणी सिंध जे सियासतदाननि, अदीबनि, उस्तादनि, शागिर्दनि कई। हुकूमत पाकिस्तान ग़लतियुनि ते ग़लतियूं कंदी रही ऐं 58 में शरीफ़ कमीशन ज़रिए सिंधी ज़बान खे अंग्रेज़ दौर में मिलियल हैसियत जे उबतड़ तदरीसी तौरु 5 दर्जे ताईं महदूद करण जो फ़ैसिलो कयो। उन ख़िलाफ़ सिंधी ज़बान सोसाइटी, सिंधी अदबी संगत, सिंध जे समूरनि सियासतदाननि, उस्तादनि, शागिर्दनि जी गॾियल तहरीक अयूबी आमरियत जा गोॾा झुकाए विधा ऐं 12 अक्टूबर 1962 ते इहो फ़ैसिलो वापसि वठी सिंधी ॿोलीअ जी हैसियत अंग्रेज़ दौर वारी साॻी बहाल कई वई।
1970 में सिंधियुनि जी जिदोजहद ऐं ॿियनि सूबनि जी हिमायत सां वञुनि जो बुत टुटो ऐं सूबनि जी पुराणी हैसियत बहाल थी वई। थियण त ईअं घुरिबो हो त वञुनि जे टुटण ऐं सूबनि जे बहालीअ सां गॾु सूबनि जूं मुख्य ज़बानूं सिंधी, पंजाबी, पश्तो ऐं बलोची क़ौमी ज़बानूं थियणु घुरिजनि हा, पर हुक्मराननि जी नाहिली ऐं फिरौनियत सबबु ईअं न थियो। बंगालियुनि खे 1970 जे इलेक्शन में अक्सरियत हासिल थियण जे बावजूदु खेनि इक़्तिदार न ॾिनो वियो ऐं मथनि मिलिट्री ऑपरेशन करे खेनि जुदा थियण ते मजबूर कयो वियो ऐं बांग्लादेश वजूद में अची वियो। बांग्लादेश अक़वाम मुत्तहिदा जे मेंबर मुल्क बणिजण खां पोइ ऐं बंगालियुनि जी कोशिशुनि ऐं अक़वाम मुत्तहिदा में मौजूदु क़ौमुनि जी अक्सरियत 21 फरवरी 52 ते बंगालियुनि ते थियल तशद्दुद ऐं संदन क़ुर्बानीअ जे मंझता तौरु 1999 जे 21 फरवरीअ खे मादरी ॿोलियुनि जो आलमी ॾींहुं क़रार ॾिनो ऐं हीउ ॾींहुं हर साल मल्हायो पियो वञे ऐं अॼु सिंधी लैंग्वेज अथॉरिटी बि पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ सूबनि ऐं क़ौमुनि जे नुमाइंदा अदीबनि खे हिते घुरायो आहे। उन मौक़े ते आउं पाकिस्तान जे हुक्मराननि खे मुखातिब थी चवणु चाहियां थो त अञा बि वक़्तु न वियो आहे क़ौमुनि जे आवाज़, असेंबलियुनि जे ठहराउ ऐं ख़ुदि सेनेट ऑफ पाकिस्तान जे फ़ैसिले, छाकाणि त उन फ़ैसिले वक़्तु मूं ते मौक़ुफ़ पेश कयो हो सिंधी लैंग्वेज अथॉरिटीअ जे मेंबर हिकिड़े कारकुन जे हैसियत में। उन वक़्तु प्रोफेसर अब्दुल गफ़ूर मेमून साहब मूंखे नुमाइंदो करे मोकिलियो हो। उन खां अॻे डॉक्टर फमीदा जे वक़्त में असां समूरी क़ौमी असेंबलीअ जे मेंबरनि, सूबाई असेंबलियुनि जे गवर्नरनि, वज़ीर आलाउनि खे 200 पेजनि जा ड्राफ्ट हितां मोकिलिया हुआ ऐं उते सेनेट में प्रोफेसर करीम ख्वाजा, डॉक्टर मोहतरमा ससुई पली जो ऐं धामरा आजिज़ धामरा, उन खां सवाइ बलूचिस्तान ऐं पख्तूनख्वा जे नुमाइंदनि इतफ़ाक़ राय सां उते मूं जॾहिं सूबाई ॿोलियुनि जो खे क़ौमी ॿोलियुनि वारी ॻाल्हि कई त सेनेट अक्सरियत राय सां इहो फ़ैसिलो ॾिनो हो, जॾहिं त उते मुक़्तदरा क़ौमी ज़ुबान जे चेयरमैन जो मौक़ुफ़ वियो हो। अॻिते हली वरी सेनेट उन जे ख़िलाफ़ु थी वई, पर वरी इहो आवाज़ु उथियो ऐं जेको आउं सम्झां थो त उनखे कंसीडर कयो वियो आहे ऐं हाणे क़ौमी असेंबलीअ खे इन फ़ैसिले ते अमल कराइणु खपे ऐं चइनी सूबनि जे ज़ुबान खे पहिरें धक में क़ौमी ज़ुबानूं तस्लीम करण जो ऐलान थियणु खपे। उर्दू ज़ुबान हिन ख़िते जे कंहिं बि क़ौम जी ज़ुबान न रही आहे, उन जो हक़ ऐं दर्जो राब्ते जी ज़ुबान वारो हुअणु घुरिजे, पर इहो फ़ैसिलो हुक्मरान न करे सघंदा। हलो असां उर्दूअ जी क़ौमी ज़ुबान वारी हैसियत खे को बि छीहो रसाइण बदिरां घुर करियूं था त भले उहा अवां जी क़ौमी ज़ुबान बरक़रार रहे, पर पाकिस्तान खे बचाइणो ऐं सलामत रखणो आहे त पाड़ेसरी मुल्क हिंदुस्तान वांगुरु लैंग्वेज कमीशन ठाहियो ऐं उन खां अॻु सेनेट जे फ़ैसिले जी अक्सरियत खे मान ॾेई पहिरें ॾाके तौरु सिंधी, पंजाबी, पश्तो, बलोची ज़ुबानुनि खे क़ौमी ज़ुबानूं तस्लीम करियो। गॾोगॾु बलोचिस्तान ऐं पंजाब जे ॿिनि सूबनि जे ॿिनि अहम ऐं तरक़ी याफ़्ता ज़ुबानुनि ब्राहवी ऐं सराइकीअ खे बि ॿिए ॾाके में मादरी ज़ुबान वारी हैसियत ॾेई खेनि बि क़ौमी ज़ुबानूं तस्लीम करण जो ऐलान कयो वञे। को चई सघे थो त सराइकी ऐं ब्राहवी ज़ुबानुनि जा सूबा न आहिनि, उन्हनि खे क़ौमी ज़ुबानूं कीअं तस्लीम कयो वञे, त उन लाइ बि आउं भर वारे मुल्क भारत जो मिसाल ॾींदुसि, जंहिंजे आइन जे 8 शेड्यूल में सिंधी ज़ुबान ऐं उर्दू ज़ुबान क़ौमी ॿोलियूं तस्लीम थियल आहिनि। उन्हनि ॿिन्ही ज़ुबानुनि जो हिंदुस्तान में को बि सूबो या रियासत न आहे, पर उहे ज़ुबानूं क़दीम तहज़ीब याफ़्ता ज़ुबानूं आहिनि, उन करे उन्हनि जी हैसियत तस्लीम कई वई आहे। उन साॻे बुनियाद ते सराइकी ऐं ब्राहवी ज़ुबानुनि खे बि क़ौमी ज़ुबानूं तस्लीम कयो वञे। ॿी सूरत में हिन मुल्क जी यकजहती दाव ते लॻी सघे थी। उन खां सवाइ आउं हिन सेमिनार जे हवाले सां इहा बि घुर करियां थो त पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ ख़ितनि में मौजूदु ज़ुबानुनि हिंदको, गुजराती, बल्ती ऐं ॿियनि खे बि मादरी ज़ुबानुनि तौरु मञे, उन्हनि जे तरक़ीअ लाइ इदारा जोड़े उन्हनि खे फंड ॾिना वञनि। महिरबानी।